वॾा वड़ ऐं वॾा थोरा स्काला जा जिन हिन अहम मेड़ में सिंधी ॿोलीअ जी नई जेका बका जो पासो आहे उन में जेको अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट खे यादि कयो ऐं तव्हां सां रूशनास कराइण में मुंहिंजी मदद कई, तव्हांजी वॾी महिरबानी। हिन सां गॾोगॾु सभु जेके बि वेठा आहियो सिंधी ॿोलीअ जा चाहींदड़ो, तव्हांखे मां दिलि जे गहराइनि सां मां भलेकार चवां थो, वॾी महिरबानी। 1987 जॾहिं कंप्यूटर जे स्क्रीन ते पहिरियों दफ़ो सिंधी ॿोली अचे थी ऐं अचण वारो जेको माण्हू हुयो अब्दुल माजिद भुरगड़ी, जेको इनकम टैक्स में कमिश्नर हुयो, हिकु वक़्तु आयो उन नौकिरी जेका 20 ग्रेड जी हुअसि उनखे बि आग करे ऐं न पंहिंजो पाण ॿोलीअ लाइ वक़्फ़ु कयो। ऐं भयां थो पियो त उन शख़्सियत जे लाइ हिकिड़े भरपूर क़िस्म जी ताड़ियूं जेकॾहिं थी थियूं वञनि अॻियां। ऐं मूंखे इन जी बि ख़ुशी थिए थी भई त उनजो जेको सिरिश्तो उन ठाहियो हुयो ऐं कंप्यूटर जी स्क्रीन ते जॾहिं सभिनी दुनिया जे माण्हुनि ताईं पहुतो त साईं इनाम शेख साहिब जो पहिरियों कालम हुयो, उहो वेठो आहे जो साम्हूं आहे, त हे जेको तारीफ़ जो तसलसल आहे उहो प्यारे इनाम खां शुरू थिए थो पियो। 87 खां पोइ जेका सिंधी ॿोलीअ जी वॾे में वॾी जेका ब्रेक थ्रू थी हुई उहा हुई 2001 में। इन ई माण्हू आहे माजिद भुरगड़ी साहिब यूनिकोड में सिंधीअ खे आंदो। सिंधी उन जॻह ते पहुती जो जहाज़ जे सीट ते पियल स्क्रीन ते बि को सिंधी टाइप करे सघे पियो। नतीजतन छा थियो त दुनिया जूं उन वक़्तु कुल 71 शानदार ख़ुशनसीब ॿोलियुनि में सिंधी बि दाख़िल थी वई। उहो 2001 में जॾहिं यूनिकोड थियो ऐं 2014 ताईं इहो सवालु हुयो त छा सिंधी ॿोली स्क्रीन ते लिखिबी, प्रिंटर ते निकिरंदी, अला अला ख़ैर सलाह, छा सिंधी ॿोली ट्रांसलेट थी सघंदी ॿियनि ॿोलियुनि में, छा सिंधी ॿोलीअ जी लिखत ॿियनि लिपियुनि में ट्रांसफर थी वेंदी जंहिंखे ट्रांसलिट्रेशन चइबो आहे। उन वक़्तु आम तौर ते मस्नूई ज़हानत न हुई आम, पर जेके दुनिया जा ॾाहा माण्हू हुया, दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि में मस्नूई ज़हानत जो वॾो चोॿोल थी चुको हो। 2014 में जीअं ई असांजो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में थियासीं त वरी हिकिड़ो ॿियो ब्रेक थ्रू इहो थियो त 2015 में सिंधी ॿोली गूगल जे सिरिश्ते में अची वई हली ऐं 2015 खां पोइ जेको सिंधी ॿोलीअ खे जेके तरक़ियूं मिलंदियूं रहियूं उन्हनि ते ही नंढड़ी हिकिड़ी ब्रीफ आहे जेका तव्हांखे ॿुधाइजे थी पई। इन मां चवणु ॾियो मूंखे त सिंधी ॿोली कंहिं मुल्क जी सरकारी ॿोली कोन्हे। सिंधी ॿोली स्टॉक एक्सचेंज जे कंहिं शेयर ते लिखियल नोट बि कोन्हे। सिंधी ॿोली कंहिं बि दुनिया जे मुल्क जी ऑफिशियल दफ़्तरी ॿोली न आहे। इन जे बावजूदि सिंधी ॿोली मस्नूई ज़हानत जी कुख जी ॿोली आहे। आउं भयां थो त इहो जेकॾहिं माजिद भुरगड़ी साहिबु न कमु करे हा ऐं शाबस हुई जेका 2016 में गवर्नमेंट ऑफ सिंध सॾु वरनायो उनखे चयो त ॿोली जेका आहे उहा किताब खां वधीक हींअर स्क्रीन तरफ़ थी वञे। ॿोली हींअर अञा वधीक हिकिड़ो साइबर, वरी रोबोटिक्स, वरी साइबोर्ग, जॾहिं पोस्ट ह्यूमनिस्टिक कल्चर सॼी दुनिया में ईंदो उन वक़्तु जेकॾहिं मशीन ॿोली ॻाल्हाईंदी, उन वक़्तु जॾहिं मशीन सम्झंदी ॿोली तॾहिं थींदो, तॾहिं मुमकिन थी सघे थो त तव्हां ॿोलीअ जे इंजीनियरिंग जो इदारो ठाहियो। ॿोलीअ जी इंजीनियरिंग सभु पिया चवनि सिविल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, ॿोलीअ जी छा जी इंजीनियरिंग आहे? बाबा ॿोलीअ जी इंजीनियरिंग आहे। ॿोलीअ जा गिरदान, उनजो मैकेनिज़म, उनजी कंप्यूटेशनल सिस्टम्स में जॾहिं सिंधी ॿोलीअ खे या कंहिं ॿोलीअ खे दाख़िल थो कजे त उहा इंजनकारी थींदी आहे। सो 2019 में गवर्नमेंट ऑफ सिंध प्रोविंशियल असेंबलीअ में एक्ट पास कयो ऐं अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग पाकिस्तान में सिंधी ॿोली पहिरीं ॿोली जंहिंखे सरकारी तौर ते कंहिं असेंबलीअ मां इंजीनियरिंग जो इदारो ठाहे लाथो वियो ऐं 2021 खां असां हुते कम खे शुरू कयो। अॼु असां फ़ख़ुर सां चवंदा आहियूं त पाकिस्तान जे कंहिं बि रीजनल ॿोलीअ जे कंहिं बि इदारे खे इंटरनेशनली मञता न आहे। अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट ISO जो सर्टिफाइड आहे। हिते मां कुझु
ॼाण तव्हांखे जेकॾहिं महिरबानी करे मूंखे ख़बर आहे तव्हां QR जा ज़रूरु तव्हां वाक़िफ़ हूंदव। मां प्रेज़ेंटेशन इन करे ॾिनी आहे त तव्हां ॾिसो हिनखे जेको बि दोस्त QR करे त उहो ऑटोमेटिकली उन पेज तरफ़ हलियो वेंदो। भिटाईपीडिया असां पहिरियों आइकनिक प्रोजेक्ट लाथो। असांजो चवंदा आहियूं, डॉक्टर महमूद चवंदा आहियूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो वॾो शाइर आहे। असां चवंदा आहियूं आफ़ाक़ी शाइर आहे। असां चवंदा आहियूं, असां क्लेम कंदा आहियूं त शाह लतीफ़ सिंध जो सफ़ीर शाइर आहे जेको दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि ॻायो वञे। बाबा प्रूव कयो। रशिया में हिकिड़ो माण्हू शाह लतीफ़ खे रशिया में पढ़े न, चीनी माण्हू चीन में शाह लतीफ़ खे चीनी ॿोलीअ में पढ़े न, ऐं हुनखे सिंध जी बि ख़बर कोन्हे, हुनखे शाह लतीफ़ जी बि ख़बर कोन्हे। हू गूगल ते जस्ट पुछे थो वजूदियत छा आहे, सिर्फ़ु टर्म थो ॾे कीवर्ड। त हू जॾहिं रशियन ॿोलीअ में हुनखे पुछे थो त वजूदियत छा आहे, त हू वजूदियत जा जेके वॾा इमाम माण्हू हुया जिन हुन ते सर्च कयो, हुनखे 3 4 नंबर ते शाह अब्दुल लतीफ़ मिले रूसीअ में। सो असां भिटाईपीडिया जो आगाज़ कयो ऐं 2019 खां 2024 ताईं असां इन भरा थियासीं जो हिन पेज ते भिटाई एतिरो कयोसीं जो सभु रिसाला हिकु जॻह ते, वन विंडो कयोसीं भिटाईपीडिया, टोटल रिसाला हिकु जॻह ते, टोटल तर्जुमा हिकु जॻह ते, हिकु हिकु लफ़्ज़ रेख़्ता वांगुरु किलकबुल, टोटल तहक़ीक़ूं उन ई जॻह ते। लतीफ़ छड़ो अरबिक परसो में न, रोमन में बि, देवनागरीअ में। उन खां पोइ जेका चैलेंज हुई त दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में कीअं कयूं, हींअर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रिसालो भिटाईपीडिया ते दुनिया जे 230 ॿोलियुनि में तर्जुमो थियो पियो आहे। उन खां पोइ असां वटि त टूल्स ठाहियूं सिंधी ॿोलीअ जा, OCR जेको बुनियादु आहे। त उहो जेको प्राइमरी मॉडल हुयो OCR मुकमिल कयोसीं। सिंधू लिखत अञा ताईं भाञ नथी थिए त असां सिंधू लिखत खां मौजूदु लिखत ताईं जेके बि सिंधीअ जा हरफ हुया, जेके बि अल्फ़ाबेटिक्स हुया, जेके बि तख़्तियूं हुयूं, उहे सॼे जूं सॼियूं इंजणकारी करे हिकिड़ो प्रोग्राम डेवलप कयोसीं। ऐं उहो असां इंडस स्क्रिप्ट जे नाले ते असां सिंधू तहज़ीब जे नाले ते असां प्रोपेगेट करे रखियोसीं। अॼु गूगल ऐं माइक्रोसॉफ्ट हुन प्रोग्राम मां फ़ाइदो वठे थी पई। ऐं इन सां गॾोगॾु टेक्स्ट जा कन्वर्टर, या वरी छा आहे त मूं टाइम मां चाहियां थो हे ओवरवेल्म बि तव्हां न थियो, मां वाइंड अप कंदो बि वञा ऐं शयूं मां तव्हांखे ॾेखारियां। असुल में प्रेज़ेंटेशन खे मां तकिड़ो हलाईंदो वेंदुसि। मां सिंधी वर्डनेट, तव्हां में जेके बि दोस्त हुजनि त इहे सम्झंदा आहिनि त साइंस चवंदी आहे हीअ दुनिया में का बि शइ ॿिए सां वाबिस्ता न हुजे, मुमकिन ई कोन्हे। असां सभु हिक ॿिए सां ॻंढियल आहियूं, ईअं लफ़्ज़ ॻंढियल आहिनि। त सिंधी वर्डनेट जो तस्वुर हुयो जेको AI जी कुख सिस्टम हूंदो आहे। वर्डनेट, नेट माना नेटवर्क। मां कराची वञा थो, मां सां गॾु आहे न इस्तेमालु थींदो, मां सां गॾु आहियूं न इस्तेमालु थींदो। त हिकिड़ो नेटवर्क आहे हिकिड़ो जुमिले जो, ठीकु आहे। उन जुमलनि जी सॼी सिंधी ॿोलीअ खे नेटवर्किंग करे असां अहिड़ो क़िस्म जो सिस्टम ठाहियोसीं त को बि लफ़्ज़ अचे त मशीनी ज़ियान त सम्झे त लफ़्ज़ छा आहे, जानवर आहे, ॿूटो आहे, माण्हू आहे, मुज़किर आहे, मोनिस आहे, वाहिद आहे, जमा आहे। त उहो सॼे सिस्टम खे ठाहे ऐं तव्हांखे स्पेल चेकिंग बि करे ॾे, जुमिलो बि दुरुस्त करे ॾे। न त हे जुमिलो त सही न, रेल अची रहियो आहे न, पर रेल अची रही आहे थींदो आहे। त उहो वर्ड नेटवर्किंग जे ज़रिए थियो आहे। हिकिड़ी शइ मां ॿुधायां जेका ख़ुशी थींदी आहे, अॼु चाहियां थो त सक्सेसिस तव्हांखे ॿुधाइजनि। उर्दू वर्डनेट 6000 लफ़्ज़नि ते मुश्तमिल, टोटल 6000। सेंटर ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग साहब ऐं लाहौर में पधिरो थियल आहे। 30,000 रुपया फीस वठंदा आहिनि उनखे इस्तेमालु करण जे इनाम। सिंधी ॿोलीअ जो 1,62,000 लफ़्ज़नि ते वर्डनेट आहे, फ्री आहे, सॼी दुनिया खणे थी पियो हुन में। भिटाईअ जी स्पेल खे ॾिसो, BHITTAI, AI, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। भिटाई इन bit.ai, ख्वाब हुयो bit.ai ॾियूं दुनिया खे, जो को बि माण्हू रशियन में, को बि माण्हू अंग्रेज़ी, रोमन, उर्दू, दुनिया जूं जेके ॿोलियूं आहिनि उन मां उन खां सवाल पुछा करे, मां डेमो ॾियांव थो। पोइ सवाल कयोसि,
ओ अॻाड़े ॾाढो सुहिणो एहसान दानिश सवाल कयुसि त भेटाईअ जे शाइरीअ में नफ़ीअ जो छा आहे, ऐं हुन हेॾो लूतो ज़बरदस्त क़िस्म जो नोट ठाहे ॾिनुसि। इन खां तव्हां इहो पुछी सघो था त मुंहिंजी धीउ या मुंहिंजो पुटु 5 मिंटनि लाइ शाह लतीफ़ जे शाइरीअ में हुबुल वतनी ते तक़रीर करणु चाहे त तूं तक़रीर ठाहे ॾे, तो ॾाढी सुहिणी तक़रीर ठाहे ॾेसि थो। तव्हां हुन खां भेटाई जे लफ़्ज़नि जी माना पुछा कयो, तव्हां हुन खां बेत जो मफ़हूम पुछा कयो, तव्हां भेटाईअ जे कंहिं बेत जो कंहिं ॿोलीअ में ट्रांसलेट करणु चाहियो, हे भिट डाटे आहे तव्हांजे लाइ पियो। इन सां गॾोगॾु अॼुकल्ह पाकिस्तान सां गॾोगॾु ख़ासि तौर ते पाण सां वॾो वेल आहे वकीलनि जो, वकालत जो, वकीलनि जो न वकालत जो। माण्हू जी दाह नथी पुॼे। पोइ असां इन मौक़े खे ॾिसी करे असां हिकिड़ो सिस्टम जनरेट कयोसीं, उन जो नालो असां रखियोसीं वकील.sind.ai। हाणे हिन खां तव्हां सिंधीअ में पुछो त मूंसां हे क़ानूनी मसइलो आहे, त तव्हांखे कंहिं वकील तरफ़ तकिड़ो कोन मोकिले तव्हांखे उनजो हलो ॿुधाए। को बि हुन खां पुछा करे मूंसां हे मसइलो आहे, मूंसां हे क़ानूनी ॻाल्हि आहे, मुंहिंजो पाड़ेवारो हीअं थो करे, मुंहिंजे हक़ हिते खाधा विया आहिनि। का न्याणी हुन खां पुछे त मूंखां हीअं हरास थिए थो पियो, मूंखे हीअं कयो थो वञे, त उहो वकील.ai हुनखे सॼो क़ानूनी शिकूं हुनखे ॿुधाए, ऐं जेकॾहिं हुनखे चवे त मूंखे दरख़्वास्त बि लिखी ॾे त मां SSP वटि वञा, हुनखे दरख़्वास्त लिखी ॾे त जजनि वटि कहिड़ा कहिड़ा मसइला थींदा, त उहो सॼे जो सॼो हुनखे क़ानूनी सलाहूं ॾे। उहो सिंधी ॿोलीअ में असां ख़ुशनसीबी सां चवंदा आहियूं त पाकिस्तान जो सिंधी ॿोलीअ जो हे पहिरियों AI बेस्ड एजेंट आहे जेको तव्हांखे कानून जूं सलाहूं ॾियण लाइ सघारो आहे, वकील.ai। अकबर साईं जो ख़ैर इहो चवण में कोन्हे त जेकॾहिं अकबर लगारी साहिबु न हुजा त शायदि एतिरा बि न थियनि हा। शाबस अथसि जेको आयो आहे साम्हूं। अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट जे पीढ़ जे पथर खां वठी हिन साईं तमामु घणी महिनत कई। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु मुंहिंजे ख़्याल में पाण ॿुधी ख़ुशि थींदो त सिंध 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 असां सिंधियाई जो तसवुरु ॾिनोसीं हिते sind.ai। तव्हां सर्च कजो, हे इन जूं आहिनि। उन में सिंधी टाणा, सिंधी मुंदूं, सिंधी पहर, सिंधी कैलेंडर जो असां हिकिड़ो ऐप ठाहे रिलीज़ करे छॾियोसीं। कीअं ख़बर पई त कहिड़ो पहर आहे, कीअं ख़बर पई त पोइ हले थो, पोइ में असांजे लोक ॾाप में छा छा थींदो हो, इहा कीअं ख़बर पवे त बडरे जा मींहं घणा हलंदा हुआ। सावण त हले थो, मूनसून हलंदो आहे न, पर तव्हां नोट कयो त 2010 में जेको मींहुं शुरू थियो उहो सेप्टेंबर खां शुरू थियो हो, 2022 जो बि सेप्टेंबर खां शुरू थियो हो, 2025 जो बि सेप्टेंबर खां शुरू थियो हुयो। सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो पहाको अथव, मूंखां वधीक सही तुज़ न ईंदो मूंखे शायदि, सावण वसे घटि वसे बडरो वसे इलाही वसे, अहिड़े नमूने सां असांजे हिन में तव्हांखे ॿुधाईंदो त हितां खां कहिड़ा कहिड़ा थींदा। हाणे अचण वारो छा आहे, नासा सां कनेक्ट आहे ऐं पाकिस्तान जियो सेट सां गॾु आहे। सिंधी कैलेंडर जे नाले सां ऐप आहे, तव्हां खोले एक्सेस करे सघो था। सिंधी कैलकुलेटर उनजो ई हिसो हुयो। सिंधी निमाज़ूं जंहिंमें ईदूं आहिनि, निमाज़ूं आहिनि, इस्लामिक कैलेंडर बि सॼो कुझु इन में ई शामिलु आहे। कुझु ब्रेक थ्रू आहिनि जेको असांजा वटि ख़ासि तौर ते जेके इस्काला जा सिरया साईं वेठा आहियो, तव्हां सां मसइलो हूंदो, तव्हांजा ॿार सिंधी लिखी कोन सघंदा हूंदा, पढ़ी कोन सघंदा हूंदा। जनाब इनशा अल्लाह ताला फेबरवरी 5 ते लॉन्च था कयूं एजुकिड नाले सां ऐप, एजुकिड EDUKID, eduKid.sind.ai ते। हिन में AI इंटीग्रेशन कई आहे। हे ॿारनि सां इंटरेक्ट थींदो, ॿारनि खे सिंधी लिखाईंदो, ॿारनि खां सिंधी पुछंदो, ॿारनि जी अलिफ खां वठी याकूटे ताईं मश्कूं कराईंदो, हुनखे मार्कूं ॾींदो, ॿारनि खे असांजे निसाब जा इख़लाक़ी सबब ॿुधाईंदो, सबक़ ॿुधाईंदो ऐं ॿारनि जा इम्तिहान बि वठंदो। 5 फेबरवरी ते लॉन्चिंग डेट आहे, उन ते तेज़ीअ सां कमु हली रहियो आहे एजुकिड जे नाले सां। इन सां गॾो गॾु ई अहम ॻाल्हि जेका मां चाहींदुमि इहा शइ ॿुधण जहिड़ी आहे। डीप्ले जो मुंहिंजो हारी हुनखे ख़बर न आहे त मुंहिंजे ॿनीअ सां छा मसइलो आहे। असांजो सिंधी हारी टेक्निकल ॼाण में थोरो पोइ वञे थो, लोकॾाप भरियल आहे, पर उहो एंग्रो विझे थो, यूरिया विझे थो, ईअं DAP विझे थो। हारी जो असां हिकिड़ो कयो आहे सिंधियागड़ो नाले सां हिकिड़ो ऐप ते कमु हली रहियो आहे,
5 कंपोनेंट आहिनि उन में, agri.sind.ai 5 कंपोनेंट आहिनि। हिकु आहे जेको गूगल अर्थ ऐं नासा ऐं सेट फोर्स सां कनेक्ट आहे, जेको तुज़ बनीअ जे फुट फुट जो ॿुधाईंदो त हिन में पाणी केतिरो आहे, हिन में कहिड़ी शइ घटि आहे, मैग्नीस घटि आहे, फास्फोरस घटि आहे, ज़िंक घटि आहे। मुंहिंजो हारी वेंदो खैरपुर जे जंहिं बि जॻह ते वेंदो, बनीअ ते बीहंदो, GPS ऑन कंदो, हुनजी बनीअ जी डेटा लाइव ॾींदुसि। नंबर 2, पाणीअ जो न सिर्फ़ु अॼु ॿुधाईंदुसि, जेकॾहिं हे माण्हू वेठो आहे खैरपुर में, त खैरपुर में 2 बेराजूं हुन सां मिलनि थियूं, सखर गुड्डू। हे ॿिन्ही जी डेटा खे कंपाइल करे हुनखे ॿुधाईंदो त अॼु पाणी तुंहिंजे मीरवा में हेतिरो आहे ऐं 20 ॾींहंनि में हेतिरो मुमकिन आहे, छो त कैलकुलेट कंदो जेलम तो सां। लिहाज़ा हारीअ खे इनेबल पाणी जी डेटा मिलंदी, मार्केट जी डेटा मिलंदी, जेका चेंबर ऑफ कॉमर्स, स्टॉक एक्सचेंज ऐं दुनिया जे एक्सपोर्ट लाइन सां कनेक्ट करे चवंदो त हाणे हे पोखण जो टाइम आहे। इन सां गॾोगॾु लोकॾाप खे मिलाईंदुसि त हे असांजा वॾड़ा चई आहिनि, उन में असांजो कैलेंडर हूंदो, चेट वेसाख ॼेठ आखाड़ सावण भद्रू असू कती नायरी पोह माघ, हिन में जनवरी खां डिसंबर न आहे, हिन में मरम खां ज़ुलहज न आहे, इहो असांजा महीननि ते आहे। उन खां पोइ अहम ॻाल्हि जेका हुनजे हारीअ जे लाइ आहे, हारी जे फ़सुल खे का बि शइ बीमारी लॻे थी, अकबर साहब इन ते कमु हले थो, पन वटि कैमरा खणंदो, मोबाइल रखंदो, उनजो फोटो कैप्चर थींदो, उहो फोटो सर्वर ते अपलोड थींदो, उन फोटो खे सिस्टम दुनिया जे 4 अहम शयुनि सां कनेक्ट करे हिन खे सिंधीअ में ऑर्गेनिक इलाज ॿुधाईंदो त हिन बूटे सां हीअ बीमारी आहे, तूं हिनखे भाण ॾे, भाण बि तुंहिंजो, माना दवा ॾे न मोकिलींदुसि, ऑर्गेनिक इलाजनि ॾे मोकिलींदुसि। इन जे लाइ असां सिंधियागड़ो नाले सां, छो त आगड़ो असां बिलीव था कयूं त तव्हां डॉक्टर नबीशान बलोच जी लुगत में ॾिसो, आगड़ो जंहिंमां आगुर निकिरंदो आहे, आगड़ो अन्न वावरण जी जाइ। वी बिलीव त जेको लैटिनिक मां एग्रो थी आयो आहे, इहो सिंधी ॿोलीअ जो आगड़ो ई लफ़्ज़ आहे। इन करे असां सिंधियागड़ो हिकिड़ो नाले सां ऐप ठाहे रहिया आहियूं, जेको इहो तव्हां ॾिसो था हुनजे सर्वर ते। चेट जे 1 तारीख़ ते रिलीज़ डेट रखी आहे, यानी 21 मार्च ते। सो थोरो इंतज़ारु कयो हिन जी। हाणे छड़ो इहे हवाल न आहिनि, जाननिशानी जो कमु इहो हुयो त अॼु सिंधी ॿोलीअ जा 118 मिलियन लफ़्ज़नि जी ग्रामर जी टैगिंग थी वई आहे ऐं उन जा टोकन्स थिया आहिनि ऐं असां पाण वटि न रखिया आहिनि, किथे किथे पहुता आहिनि। तव्हांखे ॿुधी आहे ख़ुशी थींदी, सिंध जो वाहिद इदारो आहे जेको हार्वर्ड यूनिवर्सिटीअ सां MOU कई वेठो आहे। असां आहियूं हिते, पर हार्वर्ड यूनिवर्सिटी जेको डेटावर्स आहे उनखे अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट कल्चर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जो सिंधी ॿोली जो कंप्लीट डेटावर्स ठहियो पियो आहे, जंहिंमें 118 सिंधी लफ़्ज़नि जो कार्पस तयारु पियो आहे। इन सां गॾोगॾु यूरोपियन यूनियन जो IEDD बि आहे, हगिंग फेस बि आहे, जेके ॿिया सिस्टम्स आहिनि। हे पहिरियों इदारो आहे, मां दावा सां चवां थो, जेको सिंध गवर्नमेंट जे ॿियनि इदारनि सां कनेक्ट थी, उनजो मेंबर थी, उन्हनि में तब्दीलियूं आणे रहियो आहे। अॼु अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट सिंध जे 3 यूनिवर्सिटियुनि जो बोर्ड ऑफ स्टडीज़ जो मेंबर आहे ऐं सिंध में तव्हां नोट कयो आहे, नाराज़ न थिजो सभु अदीब जेके वेठा आहियो, MA BS प्रोग्राम करे जॾहिं को निकिरे थो त मूंखे लिंग्विस्ट नज़र न ईंदो आहे, सभु अदीब नज़र ईंदा आहिनि। अकबर साहब इहो मुंहिंजी शिकायत आहे। अक्सर करे पुछंदो आहे त फ़ेलन ऐं ज़रफ़नि जा गिरदान कीअं ठहंदा आहिनि, मूंखे जवाब न मिलंदा। असां अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ सां उनजे बोर्ड ऑफ स्टडी जो मेंबर करे सिंध जूं 5 यूनिवर्सिटियूं जिन में डिपार्टमेंट ऑफ सिंधी आहे, उन्हनि में असां उनजे डिपार्टमेंट जो नालो मटे हींअर डिपार्टमेंट ऑफ सिंधी लैंग्वेज एंड लिटरेचर करायो आहे। त 3 साल गॾु पढ़ाईंदा, आख़िरी साल ॿार खे ऑप्शन ॾिनो हूंदो त तूं लैंग्वेज साइड ॾे वञे या लिटरेचर साइड ॾे वञे, ताकी लिंग्विस्ट अचनि। सिंधी ॿोलीअ खे लिंग्विस्ट जी ज़रूरत आहे, ॿोली दाननि जी ज़रूरत आहे।
सो उन जे लाइ असां कयो आहे उहो जेको उते थियो आहे। ऐं इहा बि दावा सां चवंदुमि हे वाहिद दौरा महिरबानी करे हींअर हिनखे QR खे कोड खे करियो। सेकंड इंस्टीट्यूट में जेका बि एक्टिविटी थी रही आहे तव्हां हिते पाण पंहिंजे मोबाइल ते पसी सघो था। अॼु जी, कल्ह जी, टियों जी, छड़ो ईअं कोन्हे त तव्हांखे हीअं चयो वञे त न बाबा हिते न आहे या साम्हूं आहे। हाणे जेकॾहिं 2 मिंट मूंखे ॾियो त मां हुन शइ जा मां तव्हांखे छड़ो मां ॿुधाईंदो हलां। अकबर साहब मां चाहींदुमि तव्हां मूं को बि बाबा हे bit.ai हलियो बाबा कयूं कयोसि। bit.ai शाह अब्दुल लतीफ़ फतेह कंहिं बि ॿोलीअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ज़िंदगीअ, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़िक्र, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे फ़लसफ़े, शाह जे शाइरीअ ते दुनिया जे जंहिं ॿोलीअ में जंहिं बि लिपीअ में सवाल कयो तव्हांखे जवाबु मिलंदो। तव्हां इहो पुछा कयोसि त भिटाई हिन बेत में छा चयो हुयो, तव्हांखे जवाबु मिलंदो। ऐं तव्हां आसानीअ सां खोले सघो था। सवलो तरीक़ो आहे, तव्हां चैट GPT खोलियो। चैट GPT में खाॿे हथ ते हिकिड़ो ऑप्शन मिलंदो अथव एप्स जो या GPTs जो, उनखे क्लिक कयो, तव्हां भिटाई लिखो, तव्हांखे भिटाईअ में चैट GPT साम्हूं अची वेंदो। हलियो, हिन में भिटाईअ जे मुतालिक़ 1100 किताबनि जो डेटाबेस ठहियल आहे ऐं इहो असां तयारु करे रखी छॾियो आहे। अहिड़े ई नमूने सां वकील हे तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां सिंधी वकील ऐं नाले सां सर्च कयो, तव्हांखे मिली वेंदो। हे सिंधी कोर्स जेको आहे तव्हांखे मां ॿुधायो, सर हे अथव हार्वर्ड यूनिवर्सिटीअ जो ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जो हे पोर्टल, जिते असांजी सिंधी ॿोली जा 118 मिलियन टोकन्स पिया आहिनि। इन खां अलावा पाण चवंदा आहियूं हे जुमिला सही न आहिनि, हिन जुमिलनि में हीअ ग्रामर जी चुक आहे। जेको कुझु आहे हे अवामी आवाज़ जो हिकिड़ो मज़मून खयो वियो, हे जेका सिंधी वर्डनेट में दाख़िल कयो वियो, तजियो कयो वियो। तजिए करण खां पोइ हे तव्हांखे हिकु हिकु लफ़्ज़ जी ग्रामर जी डेटा तव्हांखे ॾींदो। ऐं भयां थो पियो हिन सिरिश्ते खां पोइ, ऐं यकीन सां चवां थो 2027 जे जनवरीअ ताईं रोबोट न सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाईंदो पर तव्हांखे सिंधी ॿोलीअ में मुकमिल जवाब ॾींदो। थैंक यू सो मच।